जय झूलेलाल। हिकु चोर हुयो। इहो चोर कंहिं ज़माने में हिकु पैलेस में महल में कमु कंदो हुयो। पोइ ही नंढियूं नंढियूं चोरियूं करणु लॻो, पोइ वॾियूं चोरियूं करणु लॻो, पर चोरीअ में भउ हूंदो आहे ॾाढो। त सोचियईं त हिन महल में हिकु रूम आहे जिते राजा हमेशह वेंदो हुयो, पर उते रहंदो कोई कोन्हे। तंहिंजी माना हिन रूम में कोई ट्रेजर आहे, हिन में जाम कुझु त सोन हीरा पिया हूंदा। हिकु ई दफ़ो कमु कयां, हिकु ई चोरी कयां, झंझट मां छुटी वञा, पोइ चोरी करण जी मूंखे भउ न रहंदो। त हिकिड़ी प्लानिंग थो करे। पोइ हिकिड़ी अहिड़ी राति थो चूंडे, वधीक रोशनी न हुजे, जस्ट हिकिड़ो माण्हू जीअं तीअं वञी सघे, रस्ता त ख़बर हुयसि। पोइ धीरे धीरे ही प्लान करे महल में घुसी थो वञे। राति जे 2 बजे धीरे धीरे हिन रूम ताईं थो वञे। चोर हुयो त हिनखे सभु ट्रिक्स हुयूं। तालो थो खोले, अंदरि थो वञे, 4 क़दम अॻिते थो वञे, ऐं छा थो ॾिसे, हिकु भाई बीठो आहे साम्हूं, ऐं सिधो हिनखे थो निहारेसि। हीउ ॾकी वियो, उते जो उते कापणु लॻो, पसीनो निकिरी वियुसि। वधीक सोचियईं कोन, जंहिं दरवाजे सां आयो हो उतां डुक पातई, जेसि ताईं भॼी सघे पियो भॼे पियो। पोइ हिकु जॻह ते अची करे बीठो, पहिरियों पुठियों ॾिसई कोई अचे त नथो मुंहिंजे पुठियों, कोई कोन्हे। हा हा, हिकदमि रिलीफ मिलियुसि, बाप रे बची वियुमि। छाकाणि राजा जे महल में चोरी कंदे मूंखे कोई पकड़े हा त पोइ त सज़ा आहे मौत। राजा न बख़्शे हा। पर पोइ हे घटि चोरी करणु धीरे 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 हिनखे बोर थियणु लॻो। हिकु मंदर में हिकु साधू हूंदो हुयो, उते वञी वेहणु लॻो राति जो। धीरे धीरे साधूअ सां दोस्ती थी वियसि, सत्संग ॿुधणु लॻो। पोइ साधू ॿुढो हुयो। साधू हाणे आख़िरी ॾींहुं आयसि त हिनखे चयईं त भाई हाणे ही मंदरु तुंहिंजे हवाले थो मां कयां, तूं हिनखे संभाल, तूं सत्संग खे संभाल, तूं माण्हुनि जी देखभाल कर, मां वञे थो। पोइ ही संत थी वियो, सत्संग करणु लॻो। ऐं जेको राजा हुयो उनखे ख़बर पइजी वई त हेरे हेरे मंदर में नओं संत आहे, जेको ॾाढो पॉपुलर आहे। पोइ हिकु ॾींहुं राजा बि उते वञे थो, दर्शन करेसि थो, दक्षिणा ॾेसि थो, चएसि थो मुंहिंजे महल में अच तूं। ही अंदर में ॾाढो ख़ुशि थो थिए, छाकाणि हिकु न महल में हिकु दफ़ो नौकिरी कई हुई चपरासीअ जी, ॿिए दफ़े चोरीअ लाइ वियो हो, हाणे 3 दफ़े संत थो थींदो वञे। पोइ जल्दी थो वञे, पहुचे थो, उनजो स्वागत था करनि, विहारिनिसि था, पाणी था पीआरिनि, शरबत था पीआरिनि। पोइ राजा चएसि थो मानी ठहे थी, तेसि ताईं तूं मुंहिंजो महल घुमी अचु, ॾिसी अचु। पोइ हिनखे ॾाढी ख़ुशी थी थिए। पोइ अची करे उन ई कमरे में थो वञे जंहिं कमरे में हिन चोरीअ जो सोचियो हुयो। दरवाजे मां अंदरि थो वञे, 4 क़दम खणे थो त ॾिसे थो हिकिड़ो वॾो आईनो आहे, जंहिंमें पंहिंजी परछाई थो ॾिसे, मुस्कुराए थो, खिले थो पाण जे अंदर में, ऐं अॻिते निकिरी थो वञे। हाणे ॾिसो, हिकु दफ़ो वियो आहे, पंहिंजी परछाई ॾिठी अथई, पंहिंजो प्रतिबिंब ॾिठो अथई, ऐं ॾकी वियो। ॿिए दफ़े वियो आहे, साॻो ई आईनो आहे, साॻो ई पाण आहे, साॻो ई प्रतिबिंब आहे, पर हाणे हिन जे दिलि में प्यारु आहे, हिन में कोई भउ न आहे, कोई नफ़रत न आहे। ॿियो बीठो न आहे, अरे ही त मां ई आहियां। पहिरियों सोचे ही त ॿियो भाई आहे, हाणे सोचे थो अरे ही त मां ई आहियां। आहिनि ॿई पाछा। हाणे छा थियो आहे, थोरो सोचियो, थियो छा आहे? हिकु दफ़ो आईने में ॾिसी ही ॾकी वियो आहे, ॿिए दफ़े आईने में ॾिसी ख़ुशि थो थिए। थियो छा आहे? 2 ॻाल्हियूं थियूं आहिनि। पहिरियों दफ़ो ऊंदहि हुई, हाणे ऊंदहि कोन्हे।
पहिरियों दफ़ो हिनखे स्वार्थ हुयो मां चोरी कयां, मां वॾो थी वञा मुफ़्त में। हिकु राति जी महिनत, सॼो जीवन मां मस्तु वेही खाईंदुसि। स्वार्थ हुयुसि, वॾो स्वार्थ हुयुसि। हाणे स्वार्थ कोन्हे, हाणे परमार्थ अथसि। हाणे मां ॿियनि जे लाइ छा, मां राजा खे हिकिड़ी काई ज्ञान जी ॻाल्हि ॿुधाए वञा, मूंखे संत करे था मञनि त मां माण्हुनि खे कुझु दिशा ॾेखारियां, कुझु सत्संग ॿुधायां। हुन टाइम ते मूंखे खपे, हाणे चए थो मूंखे कुझु ॾियणो आहे। त ॿ ॻाल्हियूं थियूं आहिनि। हीउ जेको स्वार्थ जो आईनो हुयो उहो निकिरी वियो, उते निस्वार्थ जो आईनो अची वियो। जेका अज्ञान जी ऊंदहि हुई उहा निकिरी वई, हाणे ज्ञान जी रोशनी आहे। त सभु सत्संग, तव्हां काथे बि सत्संग ॿुधंदव त तव्हांखे ख़ाली इहे ॿ ॻाल्हियूं सेखारींदा आहिनि। भाई तव्हां अज्ञान जी ऊंदहि कढी छॾियो, उते ज्ञान जी रोशनी वठी अचो, ऐं पंहिंजो स्वार्थ घटि कयो, छॾे ॾियो। हाणे मिर्ख शाह में ऐं झूलेलाल में छा फ़र्क़ु आहे? मिर्ख शाह खे जन्नत खपे मुफ़्त में। मां ॿियनि जो धर्म मटायां, मां ॿियनि खे मारियां, पर जन्नत मूंखे मिले। स्वार्थ अथसि, स्वार्थ में अंधो थी वियो आहे। ऐं झूलेलाल छा आहे, उनजो ऑब्जेक्टिव छा आहे? छाजे वास्ते जनम वरितो अथई? जनम प्लान करे वरितो अथई, पहिरियों आकाशवाणी थी आहे मां अचां थो। छाजे करे? धर्म वास्ते, मुंहिंजे भक्तनि वास्ते। माना मूंखे कुझु ॾियणो आहे। ऐं हीअ कहाणी जेका आहे, या आखाणी जेका आहे, हीअ हिन युग जी न आहे। तव्हां युग कोई बि हुजे, तव्हां कल युग हुजे, सतयुग हुजे, द्वापर युग हुजे, त्रेता युग हुजे, उहा ई आखाणी आहे। नाला मटिजी विया आहिनि। असां झूलेलाल साईं खे इष्ट देव छा ठाहियो आहे, छो ठाहियो आहे? त असां बि उन वांगुरु ठहियूं, असां बि सैक्रिफिशियल थियूं। असांजे सोच में बि इहो हुजे त असां छा योगदान ॾेई सघंदासीं। कोई वॾी ॻाल्हि तव्हांखे करणी न आहे, नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। पर हर युग में इंसान जो मन मिर्ख शाह ठहंदो आहे। तव्हां सोचो, कोई तव्हांखे चए तोखे जन्नत मिलंदे मुफ़्त में, उते ई जो उते मन ललचाइजी थो वञे। कोई तव्हांखे चए भई हेड़ो हेड़ो शहर थी, उते सॼो सोन जो शहर ठहियल थी, लाइटियूं सोन जूं, बाथरूम सोन जा, रूम सोन जा, पलंग सोन जा, मन ललचाइजी वेंदो। अरे रावण जी लंका थी, पोइ छा आहे, मज़ो करे ईंदासीं। ऐं मेजॉरिटी पंहिंजी मन जी ॿुधंदा आहिनि। ॾिसो, सतयुग में हिरण्यकश्यपु हुयो, छा चयईं? हुयो राकस, चयईं मां भॻवानु आहियां, मुंहिंजी पूजा कयो। हिकु प्रहलाद छॾे सभिनी ॻाल्हि खे मञियो। तव्हां चवंदो कलयुग में ख़ाली ईअं थो थिए, इहे सतयुग में बि सभु माण्हू पंहिंजे मन जी पिया मञनि। हिरण्यकश्यपु, रावण थियो, कंस थियो, मिर्ख शाह थियो, इहे हिकु ई आहिनि। हीअ असांजो मन जो खेल आहे। ऐं हिन खे नज़र में छा ईंदो, ॿियो नज़र में ईंदो। हीउ मुंहिंजो दुश्मन आहे, राम मुंहिंजो दुश्मन आहे, प्रहलाद मुंहिंजो अथसि पुटु पर मुंहिंजो दुश्मन आहे, हिनखे मारे छॾियोसि, शस्त्रनि सां मारे छॾियोसि। नथो मरे, पाणीअ में उछलियोसि, नथो मरे, बाहि में विझोसि। मन असांजो पंहिंजो ई आहे, पंहिंजो ई पुटु आहे, पराओ थोरई आहे। पराओ हुजे हा त असां मारे बि छॾियूंसि। मन खे मारणो न आहे, मन खे सज़ा ॾियणी न आहे। मन खे ख़ाली धीरे 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 सेखारणो आहे। जीअं झूलेलाल मिर्ख शाह खे जल ऐं ज्योतिअ जी सिख्या ॾिनी, उहो पोइ असां कंहिं चैप्टर में कवर कंदासीं। सिख्या ॾिनी त मिर्ख शाह मटी वियो, बुरो मिर्ख शाह सुठो मिर्ख शाह थी वियो। त सिख्या असांखे हिन कहाणी आहे नंढी आखाणी, पर केॾी वॾी सिख्या थी ॾे असांखे।
असां हिन संसार में छा था ॾिसूं? हुन चोर वांगुरु आईने में था ॾिसूं कि न हुन संत वांगुरु उन ई आईने में था ॾिसूं? आईनो रहंदो जेसि ताईं इंसान आहे, उन जी परछाई पवंदी, उनखे परछाई नज़र ईंदी। बल्कि हर इंसान हिकु परछाई आहे। हुन परमात्मा जी हिन शरीर में जेका परछाई आहे उहो मां आहियां। हाणे मूंखे स्वार्थ अची वियो त मूंखे सभु अलॻि अलॻि नज़र ईंदो। ही अलॻि आहे, हू अलॻि आहे, ही दुश्मन आहे, ही दोस्त आहे, ही कारो आहे, ही गोरो आहे, ही अमीर आहे, ही ग़रीब आहे। छाकाणि मुंहिंजो ध्यानु किथे आहे? मुंहिंजे स्वार्थ जे करे मां सभिनी खे हिन शरीर जे रूप में थो ॾिसां। पर संत छा थो सोचे या झूलेलाल छा सोचई त ही अरे असां ई सभु हिकु ई त आहियूं, ही सभु मुंहिंजा ई त आहिनि। एतिरे क़दुरु मिर्गशाह बि त मुंहिंजो ई त आहे। मिर्गशाह खे मारणु थोरी आयो झूलेलाल, उन में चेंज करण जे वास्ते। खाली बुराई ख़तमु करणी आहे। असांजो दुश्मन असांजी बुराई आहे। असांजो काम, असांजो क्रोध, असांजो लोभ, इहे असांजा दुश्मन आहिनि। इन्हनि खे ख़तमु करिणो आहे, बुराई ख़तमु करणी आहे, बाक़ी सभु ठीकु आहे। अच्छा, बुराई असांखे पैदाइशी कोन मिली आहे, हीअ असां ठाही आहे ग़लती सां। बसि उनखे हाणे करेक्ट करिणो आहे। हाणे ॾिसो, जॾहिं हुन चोर हिकु पाछो ॾिठो राति जे ऊंदहि में, त इन पाछे खे चइबो आहे माया। ऐं पोइ जंहिं संत बणिजी वियो, जॾहिं पंहिंजो पाछो ॾिठई त उनखे सचाई ख़बर हुई। 2 दफ़ा पाछो आहे, त ईअं न आहे भई सचाई ख़बर पइजी वई त हाणे पाछो न ईंदो। 2 दफ़ा पाछो आहे। 2 दफ़ा उहो प्रतिबिंब आहे। जेसि ताईं मां आहियां त मिरर में प्रतिबिंब थींदो ई थींदो। पर मुंहिंजो नज़रियो मटिजी वियो। हाणे ही माया खे मां सत्य थो करे मञां, ऐं उते मूंखे ख़बर आहे अरे ही आहे, पर ही टेम्पररी आहे। मां हली वियुसि, ही बि हली वियो। असां हिन माया जे जाल में फासी था पऊं। मिर्गशाह बि माया जे जाल में फाथल हुयो। छाकाणि उन जा जेके चमचा हुया, 5 इंद्रियूं हुयूं, इहे इनखे चवनि हल संसार में, हल संसार में, हल मज़ो कयूं। पर जेको मज़ो करण लाइ संसार में वेंदो आहे, उहो मज़ो कोन करे सघंदो। उनखे 2 ॻाल्हियूं मिलंदियूं, हिकु दफ़ो सुख मिलंदुसि, हिकु दफ़ो दुख मिलंदुसि। हाणे सुख वठंदो त दुख पंहिंजो पाण मिलंदुसि। तव्हां ईअं संसार में वञी करे मूंखे दुख न खपे, इहो चई कोन सघंदव। कोई न मञींदो तव्हांजी ॻाल्हि। तव्हांखे 2 वठणा आहिनि। त हीउ जेको पहिरियों पाछो आहे, यदि असांखे ख़बर पइजे अरे ही त मुंहिंजो ई पाछो आहे, त असांखे सचाई ख़बर पइजी वई। वी हैव रियलाइज़ द ट्रुथ। पोइ असांखे कुझु करण जी ज़रूरत न आहे। पर जेसि ताईं असां चऊं था ही ॿियो आहे, तेसि ताईं असां माया जे जाल में आहियूं, ऐं असांखे लॻे थो ही सचाई आहे। सुपने में जेको सुपनो ॾिसंदो आहे न, उन जे लाइ उहो सचो ई आहे। जॾहिं सुजाॻ थींदो त चवंदो अरे ही त हुयो ई कोन, ही हुयो ई कोन, ईअं न चई सघिबो आहे, इहो ग़लति आहे। माण्हू चवंदा आहिनि ही संसार माया थी, ही कूड़ो थी। कूड़ो छा आहे? माना कोई हुयो ई कोन हिते। पर ही संसार कूड़ो कोन्हे। पर छा संसार सचो आहे? न, संसार सचो बि कोन्हे। जेको कूड़ बि न आहे, जेको सच बि न आहे, उहो संसार आहे, उहा माया आहे। त ही जेके रावण हुयो, हेॾो वॾो तपस्वी, एॾो वॾो तपस्वी थियो बि कोन्हे अञा ताईं। कलयुग में त कोई चांस बि न आहे थियण जो। पर स्वार्थ जेको हुन जो आईने में ॾिसंदो हुयो, स्वार्थ ऐं मूंखे खपे,
कुबेर जो धन मूंखे खपे, इंद्र जो हेरम मूंखे खपे, सभु मूंखे खपे। स्वार्थ ऐं अज्ञान इहो इंसान खे दुखनि ऐं दर्दनि जो ई दर्शन कराईंदो आहे। असांखे हाणे कोई चए त भाई तूं मिर्ख शाह जी राह वेंदे कि न झूलेलाल जी राह वेंदे, सभई चवंदा असांखे झूलेलाल जी राह ते वञिणो आहे, वञणु खपे, सभिनी खे वञणु खपे। ॿिया वञनि, तूं वेंदे, ही ॾुखी राह थी, तूं वेंदे। इहो निर्णय असांखे पाण वठिणो आहे। तव्हां केतिरा बि वॾा ज्ञानी आहियो, केतिरा बि वॾा भक्त आहियो, केतिरा ई वॾा कर्मी आहियो, पर झूलेलाल जो जीवन तव्हां ॾिसो, शुरूआत कई अथई, मां छा ॾेई सघंदुसि। मां उनखे कुझु वठी ठाहे ॾिनो, भई वञ विकिणी अचु, 4 पैसा कमाए अचु। सोचई बि कोन, पहिरियों त विराए छॾी, पोइ ज्ञान बि विराए छॾी। उन वटि 2 शयूं हुयूं, 2 ॾेई छॾी। छाकाणि झूलेलाल खे साम्हूं केरु नज़र आयो, अलॻि अलॻि नज़र कोन आयो। जीअं हुन संत खे परछाई ॾिसण में आई, तीअं झूलेलाल खे हिन सभिनीनि में पंहिंजी परछाई नज़र आई। अरे त मां ई आहियां, ही मुंहिंजो साॼो हथु वधीक वॾो कमु कंदो आहे, खाॿो हथु घटि कमु कंदो आहे, पर हिननि ॿिन्हिनि में कॾहिं बि झगड़ो कोन थींदो आहे। हिकु आङुर वॾी आहे, हिकु नंढी आहे, पर हिननि में झगड़ो कोन थींदो आहे। छाकाणि ही बि मां आहियां, ही बि मां आहियां, साॼो हथु बि मां आहियां, खाॿो बि मां। जॾहिं मां आहियां त झगड़ो आहे किथे? सभिनी हंधि मां आहियां, पोइ झगड़ो आहे किथे? पोइ बुराई आहे किथे? पोइ दुश्मनी आहे किथे? त मिर्ख शाह जेको हुयो, उहो असांजे अंदर में अॼु बि वेठो आहे, ख़तमु न थी वई आहे आखाणी। झूलेलाल बि असांजे अंदर में आहे, हुनजी बि आखाणी ख़तमु न। तव्हां चवंदो ही पत्थर जी मूर्ति आहे, हाणे त झूलेलाल किथे आहे? ख़ाली मूर्ति आहे। झूलेलाल सदा असांजे अंदर में आहे, पर मिर्ख शाह बि आहे, 2 असांजे अंदर में आहिनि। असांजो मन चवंदो हल मज़ो कर, भिटक हेॾे होॾे, पर असांजी आत्मा चवंदी जेका सही ॻाल्हि आहे उहा करणी आहे। हाणे असां आत्मा जी ॻाल्हि ॿुधूं, मन जी ॻाल्हि ॿुधूं, असां मिर्ख शाह जी राह ते वञूं कि न झूलेलाल जी राह ते वञूं, इहो चॉइस असांखे करिणो आहे। जेको मिर्ख शाह जी राह आहे उनखे चइबो माया, जेका झूलेलाल जी राह आहे उनखे चइबो सचाई। सचाई मतिलब ही माया आहे, इहो ज्ञान, ही कूड़ आहे, कूड़ न आहे, पर ही मटंदड़ आहे, ही हाणे आहे पोइ न आहे। असां निंड में वेंदा आहियूं, सॼो संसार गायब, इंसान मरी वेंदो, सॼो संसार गायब। पैदा थियण खां पोइ छा हुयो असांखे ख़बर बि कोन्हे, असां पैदा कीअं थियासीं उहा बि ख़बर कोन्हे। त ही असांजी जेका अंदर में झूलेलाल जे रूप में अंतर आत्मा आहे, उहा हुन परमात्मा जो ही हिकिड़ो अंश आहे, अलॻि न आहिनि। जॾहिं मां पाण खे तो पंहिंजे बारे में थो ॻाल्हायां त मां चवां थो ही आत्मा आहे, पर आहे उहा ई परमात्मा हिन रूप में, ऐं मुंहिंजे साम्हूं जेको वेठो आहे उहा बि आहे, उहा ई परमात्मा जो अलॻि रूप आहे, ख़ाली थोरो सो। त असां रूपनि जे पुठियां पाण खे भुलाए था छॾियूं, माना असां आत्मा खे निग्लेक्ट था कयूं ऐं रूपनि खे था इम्पोर्टेंस ॾियूं। झूलेलाल रूपनि जे पुठियां न वियो, हुनजो ध्यानु पंहिंजे अंदर में हुयो। मां केरु आहियां, मां किथां आयो आहियां, मां छो आयो आहियां, मूंखे काॾे वञिणो आहे, सॼो ज्ञान हुयुसि।
किताबी ज्ञान न हुयुसि। किताबी ज्ञान में अहंकार वधी वेंदो आहे, पर ही आजमूते जो ज्ञान हुयुसि। हिनखे सच्चाई ख़बर हुई पहिरियों खां वठी, छाकाणि ही अवतार पुरुष हुयो। हिन जो पर्पज़ जेको जनम वरितो अथई, छाजे लाइ वरितो अथई? ॿियनि जी भलाईअ वास्ते, पंहिंजे वास्ते न। त कहिड़ो फ़र्क़ु आहे? आत्मा केरु आहे, परमात्मा केरु आहे, असां केरु आहियूं, हीउ असांजो शरीर कीअं ठहियो आहे, हीउ तव्हांखे ॿुधायो वियो आहे, पर तव्हां विसरी विया आहियो। हीउ जेको असांजो शरीर आहे, इहो 5 महाभूतनि सां ठहियलु आहे, 5 बेसिक एलिमेंट्स। ऐं हिन शरीर में असांजा 5 ज्ञानेंद्रिय आहिनि। ही 5 आङुरियूं यादि रखो, भई 5 आङुरियूं आहिनि 5 इंद्रियनि जो रिप्रेज़ेंटेशन। ऐं ही 5 आङुरियूं आहिनि असांजा कर्मेंद्रिय। हिन कर्मेंद्रियनि जे आधार ते असां संसार में रिएक्ट था कयूं, ऐं हिन ज्ञानेंद्रियनि जे आधार ते असां संसार जो ज्ञान था वठूं। असांजो संसार जो ज्ञान ख़ाली हिन 5 इंद्रियनि तां ई आहे। असांखे 5 इंद्रियूं मिलियूं आहिनि, 6 न मिलियूं आहिनि, 7 न मिलियूं आहिनि। ॿियनि प्राणियुनि में अलॻि इंद्रियूं हूंदियूं आहिनि, उहे असांखे न मिलियूं आहिनि। शार्क जेका हूंदी आहे न, उनखे 2 माइल परे पंहिंजो खाधो पियो आहे ख़बर पवंदी अथसि, उनखे अलॻि इंद्रिय आहे। असांखे उहा इंद्रिय कोन मिली आहे। असांखे मिलियूं आहिनि अखियूं, कन, नक, जिभ ऐं त्वचा। त असांजो ज्ञान एतिरो ई सीमित आहे, 5 इंद्रियनि ताईं असांजो ज्ञान सीमित आहे। हिन खां परे ज्ञान आहे, पर उहो असांखे संसार मां न मिलंदो, छाकाणि असां वटि इक्विपमेंट कोन्हे। तव्हां ॾिसी सघंदव, ॿुधी सघंदव, तव्हां सुंघी सघंदव, तव्हां टच करे सघंदव, तव्हां सवादु वठी सघंदव। हिन खां वधीक जेको आहे उहो असांजे लाइ कोन्हे। संसार में आहे, अञा बि कुझु आहे, असांजे लाइ कोन्हे उहो। त असांजी दुनिया एतिरी सीमित आहे। तंहिंखां पोइ जेका असांजा संबंध आहिनि, उन जे करे असांजो मन आहे, इन में राग द्वेष हूंदा आहिनि, इच्छाऊं हूंदियूं आहिनि, काम क्रोध लोभ हूंदा आहिनि, कंपैशन हूंदो आहे, प्रेम हूंदो आहे। त ही शरीर आहे, ही ॿाहिरियों आवरण आहे। हिन जे अंदरि जेको शरीर आहे उहो सूक्ष्म शरीर आहे, मन बुद्धि। मन बुद्धि जो मुंह में अर्पण करे, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। खाली बुद्धि ना आहे अर्पण करणी, खाली मन बि ना आहे अर्पण, मन बुद्धि ॿई अर्पण करणा आहिनि। इहे असांजी अंदरि इनर पर्सनैलिटी आहे, इहा असांजी सची पर्सनैलिटी आहे इहा बि टेम्पररी। पर ही शरीर त हिकदमि टेम्पररी आहे, 100 साल वधि में वधि। ऐं हिन सभिनी खे जेका ताक़त हलाइण वारी आहे, उहा आहे असांजी आत्मा। ऐं आत्मा ही हमेशह परमात्मा सां जुड़ियल आहे। ऐं परमात्मा जेका शक्ति आहे उहा अपार आहे, उनजो कोई अंत न आहे, बेअंत, लिमिटलेस, इनफाइनाइट। तव्हां काथे बि वञो, तव्हां भरे हिकिड़ो रॉकेट ठाहियो ऐं 10,000 साल उनखे तव्हां हलायो, जिते पहुचंदव उते बि उहो ई परमात्मा आहे। त उहा शक्ति आहे, उन मां 5 महाभूत ठहिया। हुन 5 महाभूतनि मां असांजो मन ठहियो, माना पहिरियों वीचार पैदा थियो। हिन हिकु वीचार मां हज़ारे लखे वीचार पैदा थिया। हिन वीचारनि खे कुझु त सॉलिड खपे,
ख़ाली वीचार, तव्हां ख़ाली मां खाधो वञी खावां, ख़ाली वीचार कंदव त कमु न हलंदो। तव्हां चवंदव वञी अरे मां खाई त अचां, ॾिसां 5 स्टार होटल में खाधो आहे जाम, अॼु पार्टी आहे, त हुन जे लाइ शरीर खपे, पोइ हुन जे लाइ जिभ खपे। अगरि तव्हांजी जिभ कमु ई नथी करे त तव्हांखे कीअं सवादु ख़बर पवंदो? त ही मन असांजो ठाहे थो इंद्रियूं, ही शरीर, ऐं पोइ असां हिन संसार खे ठाहे करे हिन में घुमूं था। पर असां छा था कयूं, जॾहिं घुमूं था हिन शरीर खे वठी, असां सोचूं था अरे ही शरीर ई मां आहियां, मां शरीर आहियां, हू बि शरीर आहे, मां अलॻि आहियां, हू बि अलॻि आहे, मां कारो आहियां, ही गोरो आहे, मुंहिंजो धर्म वॾो आहे, हुनजो धर्म नंढो आहे, मां ही पंथी आहियां, हू पंथी आहे। सिंधी केतिरनि पंथनि में विखरी विया आहिनि। इन करे ईष्ट देव ज़रूरी आहे, ही कम्यूनिटी गॉड आहे। तव्हां सिंधी चवंदो माना हिकु ईष्ट देव आहे असांजो। तव्हां भले ॿियनि पंथनि में विश्वास रखो, भले कोई बि सत्संग, हर सत्संग डेस्टिनेशन हिकु ई आहे, सच्चाई असांखे उते ई ख़बर पवंदी आख़िरीअ में। पंथ माना पाथ अलॻि अलॻि आहिनि, पर ही झगड़ा था थियनि, तुंहिंजो पंथ वॾो की न मुंहिंजो पंथ वॾो, तुंहिंजो संत वॾो की न मुंहिंजो संत वॾो, ही झगड़ा था थियनि। इन करे चयूं भई ईष्ट असांजो हिकु ई आहे, असां सभु हिकु ई ईष्ट जो आधार वठंदासीं, ऐं झूलेलाल असांजी ईष्ट देवता आहे। ऐं झूलेलाल साईं असांखे जेका राह ॾेखारी आहे, उन राह ते असांखे हलणो आहे, न त पोइ असां माया में फासी पवंदासीं। त परमात्मा आहे, आत्मा आहे, तंहिंखां पोइ हिकिड़ो वीचार आयो उन बुद्धीअ में, असांजे दिमाग़ में, पोइ हिन वीचारनि जा समूह ठहिया अलॻि अलॻि, पोइ हिन वीचारनि में ॿ हिसा पइजी विया, हिनखे चइबो आहे मन, हिनखे चइबो आहे ॿुधी। पोइ हिन मन ॿुधी सोचियो असांखे कुझु शरीर खपे, त शरीर ठहियो, पोइ असांखे ज्ञान खपे, इंद्रियूं ठहियूं, पोइ असांखे हिन संसार में कुझु कमु करिणो आहे, त कर्मेंद्रियूं ठहियूं, ऐं अहिड़े नमूने सां असां ही सॼो संसार ठाहियो, असां ठाहियो। असां अलॻि न आहियूं हिन संसार खां। कीअं ठाहियो? हिकु ई एलिमेंट अलॻि 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 नमूने सां आहे। तव्हां समुंड में ॾिसंदव पाणी पियो आहे, बादल ॾिसंदव पाणी आहे, ऐं हिन विच में बि बाफ़ हूंदी अथव, असांखे नज़र न ईंदी आहे, पाणी आहे। पोइ इहो बर्फ़ ठही करे 1000 साल पियो हूंदो आहे, पाणी आहे। तव्हां चवंदो इहे बर्फ़ आहे पाणी। पोइ हिन मां प्रेशर ईंदो अथसि, बर्फ़ मेल्ट थींदी आहे, नदी ठहंदी आहे पाणी। त घणा रूप आहिनि पाणीअ जा, समुंड बि उहो ई, बादल बि उहो ई, बर्फ़ बि उहो ई, नदी बि उहो ई, तालाब बि उहो ई, असांजे घर में नलके में बि उहो ई, साॻियो ई पाणी आहे। सेम एलिमेंट इन डिफरेंट फॉर्म्स। तीअं असां ही सॼो संसार ठाहियो आहे, सेम एलिमेंट्स इन डिफरेंट फॉर्म्स। तव्हां ॾिसो काथे ऑक्सीजन, काथे हाइड्रोजन, ॿिन्हिनि खे तव्हां कंबाइन कंदो, बाहि निकिरंदी। हीअ हवा गॾु आई, बाहि निकिरी वई, ऐं बाहि मां छा थो निकिरे? पाणी थो निकिरे। हीअ त तव्हां लेबोरेटरीअ में बि करे सघंदव। कीअं ठहियो? जीअं ही सभु संसार ठहे थो असांजे साम्हूं, असां ॾिसूं था, असांखे आजमूतो थो अचे, ओहिड़े ई नमूने सां हुन परमात्मा मां ही सभु ठहियो आहे। इहो ज्ञान झूलेलाल खे हुयो, पर मिर्ख शाह खे कोन हुयो। इहो ज्ञान प्रभु राम खे हुयो, रावण खे कोन हुयो। इहो ज्ञान कृष्ण भॻवान खे हुयो, कंस खे कोन हुयो। इहो ज्ञान प्रहलाद खे हुयो, पर उन पीउ राजा खे, हिरण्यकश्यपु खे कोन हुयो। तव्हां चवंदव असां हिन युग मां हुन युग में वेंदासीं त सभु ठीकु थी वेंदो, कुझु बि न आहे। सभु युग साॻा ई अथव। असांखे ख़ाली पंहिंजो नज़रियो मटाइणो आहे, सचाईअ खे पकड़े हलणो आहे, कूड़ जे सहारे ते हलणो न आहे, इनखे छॾे ॾियणो आहे।
पर जीअं इंसानु ज्ञान वठंदो आहे तीअं उनजो अहंकार बि वधंदो वेंदो। मिर्ख शाह खे अहंकार वधी वियो हुअसि, अहंकार में अंधो थी वियो हो, पर झूलेलाल उनखे सिख्या अहिड़ी ॾिनई जल ऐं ज्योतिअ जी जो उनजो अहंकार घटिजी वियो। हाणे उहो कीअं थियो उहो ॿिए दफ़े।